जया न ॾाढी थी वणे न सच उन नाले बि अलाए कहिड़ी ताक़त आहे। नालो खणा जोक अञा चालू न कयां, रुगो नालो रुगो खणा न सभिनी आई ॿटी ई ॿाहिरि चई हा अॼु हाणे पिटींदो जोए खे। अड़े पंहिंजी आहे न। हिकु दफ़ो सचपच मुंहिंजी जया ईअं वीचारी सदोरी अथव, भॻवानु ॾींहणा ॾेसि। हा अहिड़ी सदोरी आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी जया मूंखे चई हेॾा, मुंहिंजो चओ चई हिकिड़ी मां नई आइटम ठाहिण सिखी आहियां, जी टीवी ते जी खाना खजाना ईंदो आहे न मुंहिंजो। हा चई झटि अचो घर ऐं ॿ शयूं खुटलूं आहिनि उनखे ठाहिण लाइ, उहे वठंदा अचो। वठी अची हेमास कर्मनि में मूंखां वठी सिधी गिड़ी वई रंधिणे में वञी करे ठाही ख़ुशबू मस्तु पई अचे। मां वेठो सोफ़े ते ख़ुशबू पई अचे। मूं चयो बसि अॼु त बरो ॾींदुसि सुठी आइटम खे। अदा थोरी देरि खां पोइ ॾिसां त जया मां पघर जी शम लॻी पई, ॼिभ कुतनि वांगुरु ॿाहिरि लड़की आई हुअसि। हा ॿिन्ही हथनि में 2 प्लेटूं खणंदी लुॾंदी आई। मुंहिंजो ॾे वे सहकी पई थी माठ करे वे। प्लेटूं खणी सिधी हेठि। हिकिड़े असांजे किराएदार बाधवानी हिकिड़ी उनखे ॾिनई, ॿी वरी पाड़े वारे लॻोलॻ घर खे ॾेई आई। मां वाइड़ो मुंहिंजो जया ही छा माठ नथा करे वियो, पुछ कोन, चङा भला कोन पुछंदा आहिनि, चयो जे अॻियां हा हा मां छा, सभई गाबा अथव। सुबुह थियो चंदी पाए जुती सिधो वई हेठि। पहिरीं असांजे किराएदारनि अची पदमा आंटी कीअं जेका मां तव्हांखे शइ ॾेई हुअसि खाधी अथव कल्ह? चई हा मुई अहिड़ी भली शइ छा ठाहियो हुई जया? चई नालो त मां भुलिजी वई आहियां। कीअं वणेव? चई मुई ॾाढी सुठी शइ हुई, असां त ख़बर थी प्लेट खे कोन धोतो आहे, चटे चटे हुनखे उगी रखियो अथऊं। वणेव? चई ऐं वणी ॾाढी सुठी हुई। चई हा पोइ भला खाइण खां पोइ का साइड इफेक्ट थी छा? चई छा मतिलबु? चई को पेट में जुड़ बुड़ थियव छा? चई मुई छो असांखे जुड़ थिए, ईअं छो वेठी पुछी? चई बसि पोइ ठीकु आहे, कुझु कोन थियव न? चई न। चई बसि हाणे अॼु असीं पंहिंजे लाइ ठाहींदासीं। बीड़ी का तरई नई आइटम ठाहिण सिखे पाण, पर आजमाए पहिरीं पाड़े वारनि ते भई सुञ थियणी हुजे त हुननि जी थिए न। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त अथव जलगांव में, धणीअ जो धंधो अथव लाइट जो। जलगांव में जॾहिं मुंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे त उनजे घर वञी रहंदो आहियां। सोदा जीअं मां ट्रेन मां लथुसि सिधो हुनजे घर ॿाहिरां रिंग वॼायमि या घंटी, त घंटी का ख़राबु लॻी पई। ॿुधायां मां लाइट जो धंधो अथसि, तव्हां ॾिसिजो कुंभार जे घर में कॾहिं मटु सॼो न हूंदव। रड़ करे आवाज़ लॻायमि भाई मोहनलाल, अदा मोहनलाल अंदरां रड़ कई थी, अचो भाऊ अचो अचो। दर खे धिको ॾिनमि, गिड़ियुसि अंदरि त समूर सां हिकिड़ो कुतो। हाणे मूं चयो ही ॾाढ़े थो हिनखे जल। चई हलिया हलिया कुझु कोन्हे हलिया। वरी अंदरि कदम वधायमि, अड़े मुंहिंजो जल यार हा हिन जे चक पातो त 14 सूआ पेट में टुंबाइणा पवंदा यार, हिनखे जल। चई अचो भाऊ कुझु कोन्हे, छा तव्हां बि चिंता वेठा कयो, ही उहो ई मूं नओं कुतो पालियो आहे, आजमाए ॾिसणो आहे भई धारे माण्हूअ खे चक पाए थो या न। बेड़ी का तरे कुतो पाले हू आजमाए पहिरीं परमानंद ते। शाबस हुनजे पुट खे वीचारे कुते खे झली। मां अंदरि गिड़ियुसि, ॾिसां त सचपच हुनजे घर जी लाइट बंदि हुई। धणी स्टूल ते बॾे ते चढ़ी करे बीठो पे वायरिंग ठीकु कई। 2 वायर लड़किया पे, पहिरीं त बीठे बीठे मथां ई हथु मिलाई। 2 वायर लड़कनि पिया, हिकिड़ो साओ ॿियो ॻाढ़ो। चई भाऊ हिन ॻाढ़े वायर में हथु विझ, मुंहिंजो करंट ॾेई मारींदे छा? बेड़ी तरी को जया सोपारी ॾिनी अथई छा? चई न न भाऊ भॻवान खे यादि करे 33 करोड़ देवताउनि खे उन ॻाढ़े वायर में हथु विधो। मूंखां पुछे चई करंट लॻो ई छा? मुंहिंजो न। चई बसि हाणे साए में हथु न विझिजां। मूं चयो छो? चई मूंखे इहो ई ॾिसणो त पॉज़िटिव लाइन कहिड़े पासे आहे। बेड़ी का तरई 5 रुपया टेस्टर ठाहे छॾी परमानंद खे। अहिड़ियूं अहिड़ियूं भिटकियलूं आत्माऊं मूंखे त गजंदियूं आहिनि भॻवान जो कसम।